الله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذين خرجوا من ديارهم وهم ألوف حذر الموت فقال لهم الله موتوا ثم أحياهم إن الله لذو فضل على الناس ولكن أكثر الناس لا يشكرون. وقاتلوا في سبيل الله واعلموا أن الله سميع عليم. من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له أضعافا كثيرة والله يقبض ويبسط وإليه ترجعون. صدق الله العظيم. छा न ॾिठो तूं उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जेके निकिता पंहिंजे घरनि खां, हालांकि इहे हज़ारे हुया मौत जे ख़ौफ़ जे करे। पोइ फ़रमायो इन्हनि जे लाइ अल्लाह ताला मरी वञो, पोइ ज़िंदा कयईं इन्हनि खे। बेशक अल्लाह ताला वॾी महिरबानी वारो आहे माण्हुनि ते, पर अक्सर इन्हनि मां शुकुर नथा कनि। ऐं लड़ो तव्हां, क़िताल कयो तव्हां अल्लाह जे रस्ते में, ऐं ॼाणो त बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। केरु आहे जो कर्ज़ ॾे अल्लाह ताला खे कर्ज़ सुहिणो, पोइ ॿीणो करे ॾींदो इन खे ॿीणो घणो, ऐं अल्लाह ताला तंग करे थो ऐं कुशादो करे थो, ऐं इन जे तरफ़ मोटाया वेंदो तव्हां। सूरतुल बक़रा उन जो 32 रुकू आयत नंबर 242 खां आयत नंबर 245 ताईं 3 आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं। मुख़्तसर इन्हनि आयात जो तफ़सीर, इन्हनि आयतुनि में अल्लाह ताला बनी इसराइल जो हिकिड़ो क़िस्सो ज़िक्र फ़रमायो आहे, जेके मौत ऐं वबा जे ख़ौफ़ खां पंहिंजे घरनि मां निकिरी भॼी विया हुआ, ऐं उहे सभई ग़ज़ब ख़ुदाबंदी सां हलाक थी विया हुआ। पोइ हज़रत हिज़कील अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ सां ॿीहर उहे ज़िंदा थिया हुआ, छो जो इन्हनि जी मौत बिना सबब जे हुई, ऐं बिना सबब जे हयात जे मुशाहिदे सां इहो यकीन करे वठनि त मौत ऐं हयात कंहिं ज़ाहिरी सबब ते मौक़ूफ़ न आहे, बल्कि मौत ऐं हयात जो मालिक अल्लाह ताला आहे। मौत ऐं हयात जो ख़ालिक़ ऐं मालिक सिर्फ़ु ख़ुदा आहे। उहो कंहिं बिना वबा ऐं ताउन जे, बिना का जंग ऐं जिदाल जे मौत ॾेई सघे थो। तंहिंजे करे अल्लाह ताला उन मौत जो मुहताज न आहे। पोइ अल्लाह ताला इन्हनि खे मारे छॾियो, ऐं इन्हनि खे इहा जेका मौत हुई, इहा बतौर सज़ा जे हुई, उक़ूबत जे हुई, तंबीह करण जे लाइ हुई। मौत अजल न हुई। अजल माना जंहिंजी जेका ज़िंदगी आहे पंहिंजे वक़्त ते पूरी थिए, इहा मौत अजल न हुई, बल्कि इन खे मौत उक़ूबत चइबो आहे। सज़ा जी जेका उमिरि पूरे थियण खां पोइ ईंदी आहे, उनखे चइबो आहे मौत अजल, ऐं जेका सज़ा जे तौर ते ईंदी आहे उनखे चइबो आहे मौत उक़ूबत। अल्लाह ताला इन्हनि खे मुतनब्बे करणु चाहियो थे त मरण खां पोइ ॿीहर ज़िंदा करण ते अल्लाह ताला जी ताक़त ऐं कुदरत आहे, ऐं इन्हनि खे ॿीहर ज़िंदा हिन लाइ कई ताकी उहो पंहिंजे उमिरियुनि खे पूरो करे वठनि ऐं पंहिंजे मौत अजल जे वक़्त ताईं उहो जेको आहे पंहिंजे वक़्त ते मरनि। अल्लाह ताला इन्हनि खे ॾेखारियो, ऐं इहे पंहिंजे क़ौम मां, बनी इसराइल मां भॼी निकिता हुया। इहो वारदान ॻोठ जो नालो हुयो। हज़ारनि जी तादाद में हुया। बाज़ मुहफ़सिरीन लिखियो आहे त 40,000 हुया, बाज़ हज़रात लिखियो आहे त 30,000 हुया, ऐं बाज़ मुफ़सिरीन लिखियो आहे त 8,000 माण्हू हुया। पोइ इहे इन वबा खां, इन वायरस खां निकिता हुआ।
हाणे वायरस ऐं वबा जे मुतलिक़ हदीस में छा हुकुम आहे? हदीस में आहे त जॾहिं तव्हां ॿुधो त फलाणी ज़मीन में वबा या ताऊन या वायरस आहे त तव्हां उन ज़मीन में दाख़िल न थियो। वायरस वारे एरिया में तव्हां ख़बर पए तव्हां वायरस खां ॿाहिरि आहियो त हिन जॻह ते वायरस आहे, हाणे तव्हां उन वायरस वारी जॻह में दाख़िल न थियो। ऐं जेकॾहिं वबा ऐं ताऊन ऐं उन ज़मीन में उहा फैलिजी वञे जिथे तव्हां रहो था त हाणे इन खां भॼी निकिरी न वञो। जंहिंमें रहो था ऐं उते वायरस फैलिजी विया अची चुको आहे त हाणे इन खां भॼी न निकिरो। इहो बुख़ारी शरीफ़ में बि आहे, मुस्लिम शरीफ़ में बि आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं मुल्क शाम तशरीफ़ खणी आहे त उते मक़ाम सुरुग में पहुची करे मालूम थियो त शाम में ताऊन ऐं वबा फैलिजी चुकी आहे। उन वक़्तु हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ इहा हदीस ॿुधाई। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा हदीस ॿुधी करे सुरुग खां वापसि थिया ऐं अबू उबैदा रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ु कयोसीं अफ़िरारुम मिन क़दरिल्लाह, छा अलाह जे तक़दीर खां भॼो था? हज़रत उमर साईं खे अर्ज़ु कई। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला उनखे फ़रमायो काश के तुंहिंजो ग़ैर इहो सवाल करे हा त ठहे पियो, तुंहिंजो इहो सवाल करणु ठहे कोन थो। नअम नफ़िरु मिन क़दरिल्लाह इला क़दरिल्लाह, उनखे जवाबु ॾिनई त हाओ असां अलाह जे तक़दीर खां अलाह जे तक़दीर जे तरफ़ भॼूं था। याने असांखे इहो आहे हुकुम त जंहिं ज़मीन में वबा हुजे वायरस हुजे उन में दाख़िल न थियो। जेकॾहिं जिथे तव्हां आहियो उते अची विया त हाणे उन खां भॼो न। चूंकि हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु उन में दाख़िल अञा न थियो, तंहिंजे करे वापसि हलिया। उन खां बाद में ॿी आयत आहे वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहि वअलमू अन्नल्लाह समीउन अलीम। अल्लाह ताला फ़रमायो क़िताल कयो, लड़ाई कयो, जिहाद कयो। त क़िताल खां भॼंदो छो आहे माण्हू त मरंदुमि न, मौत त उअं बि ईंदी। इहे माण्हू भॼी विया, हज़ारे माण्हू हुया, अलाह फ़रमाइनि मरी वञो त मरी विया। मौत खां त कोई बचाए कोन थो सघे। जो माण्हू अलाह जे रस्ते में लड़ण खे, जिहाद खे, क़िताल खे छॾे ॾिए त मतां मरी वञा, मरण खां त को बचणु कोन्हे। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए अलाह जे रस्ते में लड़ो, जान जी बाज़ी लॻायो, क़िताल फ़ी सबीलिल्लाह कयो। क़िताल फ़ी सबीलिल्लाह आहे, पंहिंजे क़ौम जे लाइ न, ज़ात जे लाइ न, रंग नसुल ऐं ज़बान जे लाइ न। क़ातिलू फ़ी सबीलिल्लाह, फ़ी सबीलिल्लाह क़िताल कयो अलाह जे रस्ते में, अलाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ, इहो सवाबु वारो आहे। ऐं अलाह ताला फ़रमाए समीउन अलीम, अलाह ताला ॿुधंदड़ बि आहे ऐं ॼाणंदड़ बि आहे। तव्हांजे क़ौलनि खे ॿुधे थो, तव्हांजे नियतुनि खे ॼाणे थो। आख़िरी आयत में अलाह ताला फ़रमायो कोई आहे जेको अलाह ताला खे कर्ज़ ॾिए ऐं जेको अलाह खे कर्ज़ हसना ॾींदो अलाह ताला उनखे ॿीण ते वधाए ॾींदो, पर ॿीण बि घणो। कर्ज़ हसना इहा आयत जॾहिं नाज़िल थई त यहूद बदबख़्त उन्हनि चयो त अलाह फ़क़ीर आहे, अलाह ग़रीब आहे, असां शाहूकार आहियूं, अलाह ताला असांखां जेको आहे कर्ज़ थो घुरे। पोइ अलाह ताला इहा फ़रमायो त मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना, अलाह खे केरु कर्ज़ हसना ॾींदो त अलाह ताला उनखे उन जे माल में ॿीणो वधाए ॾींदो। कर्ज़ हसना त कंहिं ज़रूरतमंद खे ॾियणु ऐं हिन शर्त सां त पोइ जॾहिं उहो ॾींदो त बराबरि सराबरि वापसि कंदो। हाणे कर्ज़ माण्हू ॾियनि था पर व्याज ते ॾियनि था, ATM उन्हनि जा वठी रखी था छॾनि, उन्हनि जूं NICूं वठी रखी था छॾनि, उन्हनि खां पिया था, उन्हनि जेको पैसो ॾिनो उहो ॿीण टीण चवण नसुल ख़तमु था थी वञनि। इहो जेको आहे व्याज लहे ई कोन थो। माण्हुनि जूं पघारूं, माण्हुनि जा असुलु पैसो, मूड़ी माल ख़तमु थी वञे पर व्याज ख़तमु कोन थो थिए। अलाह ताला फ़रमायो कोई कर्ज़ ॾे, कर्ज़ हसना, इहा वॾी नेकी अथव। व्याज जे मुक़ाबले में अलाह ताला हिकिड़ो मुतबादिल निज़ाम ॾिनो आहे मोहताजनि जे ताउन जो। कंहिंखे तव्हां ॾियो, उहो तव्हांखे बराबरि कर्ज़ वापसि करे उन खां मथे न वठो, व्याज न वठो। इहा वॾी नेकी आहे। हुकूकुल इबाद, बाननि सां बि हमदर्दी आहे। अलाह ताला फ़रमाए त इहो ॼण त मूंखे जेको आहे कर्ज़ ॾियणो आहे, छो त बाननि जी हमदर्दी अलाह ताला वटि एॾी मक़बूल ऐं मंज़ूर आहे। हिकिड़ी हदीस पाक में अचे थो क़यामत जे ॾींहुं अलाह ताला इंसान ज़ात खां पुछंदो, या आदम मां बीमार थियुमि, तूं मुंहिंजी इयादत न कई।
मां तोखां खाधो घुरियो हो, तूं मूंखे खाधो न खारायो, मां तोखां पाणी घुरियो हो, तूं मूंखे पाणी न पियारियो हो। बानो अर्ज़ु कंदो, ए परवरदिगार, तूं त खाइण पीअण इन्हनि सभु शयुनि खां पाक आहीं, तूं असां समूरनि जो रब आहीं। अलाह ताला फरमाईंदो त फलाणो मुंहिंजो बानो बीमार हो, उनजी तूं तब पुरसी न कई, फलाणो बानो बुखियो हो, उनखे तूं खारायो कोन, फलाणो बानो उञो हो, तूं उनखे पियारियो कोन। अलाह वटि एॾी इंसान ज़रूरतमंद जी उनखे खाधो खाराइण जे कॾहिं इन ज़रूरतमंद खे कर्ज़ु ॾिजे त अलाह ताला केॾो उन सां ख़ुशि थींदो आहे। इहा जॾहिं आयत नाज़िल थई, पोइ या रसूल अल्लाह अन अल्लाह ताला युरीदु मिनल कर्ज़ क़ाल नअम या अबा दहदा, नबी साईं जे ख़िदमत आलिया में हज़रत अबू दहदा आयो ऐं ख़ुशी मां अर्ज़ु कयईं, अलाह जा रसूल, अलाह साईं असांखां कर्ज़ु थो घुरे। नबी साईं फरमाया, हाओ अबू दहदा, अलाह साईं कर्ज़ु घुरे थो। पोइ अबू दहदा नबी साईं जो साहबी आहे, अर्ज़ु कयईं, अलाह जा रसूल, मूं वटि ॿ बाग़ आहिनि, हिकिड़ो आलिया माना मथे हिसे में आहे, हिकिड़ो साफ़िला हेठे हिसे में आहे। मां अलाह जो कसम आहे, इन्हनि ॿिन्ही बाग़नि खां सवाइ ॿी का शइ जो मालिक न आहियां, मां ॿिन्ही बाग़नि खे अलाह जे लाइ कर्ज़ु ॾेई छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, हिकिड़ो बाग़ अलाह जे लाइ ॾे ऐं हिकिड़ो बाग़ पंहिंजे आल आयाल जे लाइ माश ऐं गुज़रान जे लाइ रख। अबू दहदा अर्ज़ु कयो, अलाह जा रसूल, तव्हांखे मां गवाह थो कयां त इन्हनि ॿिन्ही बाग़नि मां जेको भले में भलो आहे, जंहिंमें 600 खजूं आहिनि, खजनि जा वण आहिनि, उहो मां अलाह ताला जे रस्ते में ॾिनो। अलाह ताला खे इहो कर्ज़ जे तौर ते ॾिनई। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, इज़न युजज़ीक अल्लाहु बिहिल जन्नह, अलाह तोखे इन जे एवज़ में जन्नत में जेको आहे बदिलो अता फरमाईंदो। हज़रत अबू दहदा उथी करे पंहिंजे उन उम्दा बाग़ में पहुतो, जंहिंखे जेको अलाह जे लाइ कर्ज़ु ॾेई चुको हो। अबू दहदा जी घरवारी उम्मे दहदा ऐं उन जा ॿार उन बाग़ में फल खाइनि पिया, वणनि जे साए में वेठा हुया। अबू दहदा बाग़ में दाख़िल थींदे पंहिंजे बाग़ में पंहिंजे घरवारी खे साम्हूं थींदे ही शेर पढ़ईंसि, हदा के रब्बी सुबुल रशादी इला सबीलिल खैर वसदादी, अलाह ताला तोखे रुश्द ऐं हिदायत ख़ैर ऐं सवाब जे रस्ते ते हलाए। इन बाग़ खे मां फ़रहत ऐं मुसरत सां हाणे खां अलाइदा थी वञो ऐं ॿाहिरि निकिरी वञो। इहो बाग़ अलाह ताला खे क़यामत ताईं जे लाइ कर्ज़ु ॾेई छॾियो आहे। इहो बाग़ मां अलाह खे निहायत शौक़ ऐं रग़बत सां कर्ज़ु ॾिनो आहे, जंहिंजो न कोई अहसान आहे न उनखे कोई वापसि वठिणो आहे। उन जे घरवारी बि उनखे जवाबु ॾिनो त आख़िरत जो जेको सामान आहे उहो बहितरीनु सामान आहे। रबिह बैउक बारक अल्लाहु लक फीमा इश्तरैत, तुंहिंजो जेको आहे वापारु ऐं तिजारत फ़ाइदेमंद आहे, तूं नफ़ो हासिलु करे वें, अलाह तुंहिंजे इन खे क़बूल फ़रमाए। घरवारी बि अहिड़ी हुयसि जो उन ॿुधण सां उन बाग़ खे छॾे करे हली वई ऐं ॿिए बाग़ में वई ऐं उनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त इन जे एवज़ में अलाह ताला तोखे जन्नत में बाग़ ॾींदो। कर्ज़ु ॾियण में वॾो अजुरु आहे, मुस्लमान जी परेशानियुनि सां दूरि थींदी आहे। सुनन इब्न माजा में हिकिड़ी रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, मां शब मेराज में जन्नत जे दरवाज़े ते लिखियलु ॾिठमि, असदक़तु बिअश्रि अम्सालिहा वल क़र्ज़ु बिथमानिया अशरा, सदक़े जो सवाबु 10 ॾहूण वधीक आहे ऐं कर्ज़ जो सवाबु 18 वधीक आहे, 18% वधीक आहे। सदको कोई माण्हू करे थो त उनखे सवाबु 10% या 700% ताईं या मथे, पर जेको कर्ज़ु कंहिंखे ॾिए थो ज़रूरतमंद खे, साइल खे, उन जो सवाबु 18% वधीक आहे। इहा हदीस इब्न माजा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जन्नत जे दरवाज़े ते लिखियलु हुई। अल्लाह ताला असांखे कलाम मुक़द्दस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभाणे जे इंशा अल्लाह ताला बनी इसराइल जो क़िसो आहे, जंहिंमें तालूत जालूत इन्हनि जे जिहाद वग़ैरह जो बयानु आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे इहो तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम व फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहिल बैति अजमईन बिरहमतिका या अरहम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।